सखर बैराज जे गेट नंबर 47 ते आरजी बंद बधण वारो कम मुकम्मल कयो वियो आहे। सखर बैराज जे अपस्ट्रीम में पानी भरण जो अमल अॼु शुरू थी सघे थो। गेट नंबर 47 ते बधल बंद लुढ़ण जो ख़तरो पिण मौजूद आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सखर बैराज जे गेट नंबर 47 ते आरजी बंद बधण वारो कम मुकम्मल कयो वियो आहे। सखर बैराज जे अपस्ट्रीम में पानी भरण जो अमल अॼु शुरू थी सघे थो। गेट नंबर 47 ते बधल बंद लुढ़ण जो ख़तरो पिण मौजूद आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सखर बैराज जे गेट नंबर 47 ते आरजी बंद बधण वारो कम मुकम्मल कयो वियो आहे। सखर बैराज जे अपस्ट्रीम में पानी भरण जो अमल अॼु शुरू थी सघे थो। गेट नंबर 47 ते बधल बंद लुढ़ण जो ख़तरो पिण मौजूद आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। सखर बैराज जे गेट नंबर 47 ते आरजी बंद बधण वारो कम मुकम्मल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सखर बैराज जे गेट नंबर 47 ते आरजी बंद बधण वारो कम मुकम्मल कयो वियो आहे। सखर बैराज जे अपस्ट्रीम में पानी भरण जो अमल अॼु शुरू थी सघे थो। तफ़सील मालूम कंदासीं एनटीवी न्यूज़ जे रिपोर्टर नज़ाकत जतोई खां। नज़ाकत आगाह कजो त सखर बैराज जे गेट नंबर 47 ते आरजी बंद बधण वारो कम मुकम्मल थियो आहे। छा अपडेट आहे हिन बाबति? जी इशफाक, गेट नंबर 47 ते आरजी बंद बधण वारो जेको कमु आहे उहो मुकमल थी चुको आहे ऐं अॼु कंहिं बि वक़्तु सखर बैराज जे अपस्ट्रीम खे भरण वारो जेको कमु आहे उहो शुरू कयो वेंदो। जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं सभु कुझु ठीकु रहियो त आरजी गेट जेको आहे सखर बैराज ताईं पहुचाइण वारो कमु अॼु शाम ई शुरू कयो वेंदो। ऐं हिन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त गेट नंबर 47 ते बधल बंद जे लुढ़ण जो पिणु ख़तरो आहे। इहो चवणु आहे आबाशी ज़रियनि जो। उन्हनि जो चवणु आहे त हिन वक़्तु सखर बैराज में 1 लख क्यूसेक खां वधीक पाणी हली रहियो आहे ऐं इन दौरान जेको आहे बंद बधण जो जेको उसूल आहे उहो ग़लति आहे ऐं थी सघे थो त हीउ बंदि लुड़ी वञे। पर फ़िलहाल जेको आहे हिन बंद खे मुकमल ॿधो वियो आहे ऐं गेट नंबर 47 जे डाउन स्ट्रीम में पूरो जेको बंदि आहे उहो मुकमल कयो वियो आहे। ऐं अॼु कंहिं बि वक़्तु जेको आहे सखर बैराज खे बंदि करे दरवाज़ा हुनजा बंदि करे ऐं जेको पाणी भरण वारो आहे अपस्ट्रीम में कमु जेको आहे पाणी भरण वारो शुरू कयो वेंदो। जी इशफाक। नज़ाकत जतोई अपडेट ॾियण लाइ वॾी